थोरो सवायो पौधो त बोड़ खारो थी वेंदो, बोड़ उहो खाई न सघिबो। चांवरनि में सवायो लूणु पइजी वञे त चांवर माण्हू खाई न सघनि। असुल लप भरे खणी विझोसि लूण जी, ॿुधायो इहो बोड़ वणंदो या मानी वणंदी? बुखियो माण्हू हुजे, उञो माण्हू हुजे, केॾो बि ज़रूरतमंद हुजे, पर लप लूण जी पियल हुजे त हुनखे ॾियो। बुखियो माण्हू खे बि इहो बोड़ न वणंदो, इहो भतु न वणंदो। लूणु ज़रूरत आहे, पर एतिरो जेतिरो ठहे, सम्झो था ॻाल्हि खे, वधीक थी वियो त इहो फ़ाइदे वारो न आहे। ऐं जेको माण्हू घणो लूणु खाए त हुनखे ब्लड प्रेशर जी बीमारी थींदी। जंहिंखे ब्लड प्रेशर हूंदो आहे हुनखे डॉक्टर झलींदा आहिनि, बाबा लूणु घटि खाइजांइ, छो त इहो बीमारी खे वधाईंदो आहे। जीअं इहो खाधे में लूणु ज़रूरत जे लाइ खपे, जेको जेतिरी ॻाल्हि ठहे ओतिरो, वधीक नुक़सान वारो आहे। इन तरह सां माण्हू जे अंदर में गुस्सो हूंदो आहे, गुस्सो कावड़ या माण्हू जे हर माण्हू जे तबियत में हूंदी आहे, ऐं इहा हुजणु बि खपे। इंसानियत जे अंदरि इहा शइ हुजणु ज़रूरी आहे, पर एतिरी हुजे कावड़ गुस्सो, एतिरो हुजे जेतिरी ॻाल्हि ठहे। ये लूणु बोड़ में ज़रूरी आहे ओतिरो हुजे। जे कावड़ घणी थी वई, गुस्सो घणो थी वियो त पोइ अलाह ताला छॾ, पोइ इहो घणो कावड़ जेका आहे न, इहा पंहिंजो ॿेड़ो ॿोड़ींदी, ॿियनि जो ॿेड़ो ॿोड़े छॾींदी। घणी कावड़ माण्हू जी दीन दुनिया खे बर्बाद करे छॾींदी, पंहिंजो बि नुक़सानु थींदो, ॿियनि जो बि नुक़सानु थींदो। सम्झो था? जेकॾहिं कावड़ हुजे पर एतिरी जेका ठहे शरीयत जे दायरे जे अंदरि, मिसाल ज़ाल पर्दो नथी करे हुन ते कावड़ अची वञे, पुटु नमाज़ नथो पढ़े हुन ते कावड़ अची वञे, इहा कावड़ ज़रूरी आहे। कावड़ हुजे ई न, कन ढार कयूं वेठो आहे, को मरे, को जीए, को कीअं करे, को कीअं, कुझु न कुझु आहे त इहो बि माण्हू न आहे। सम्झो था? कुझु न कुझु ज़रूरत वारी कावड़ हुअणु खपे। हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह फरमाए त नांगनि जे बादशाह वटि माण्हू दांह खणी आया, चयूंसीं हे नांग तुंहिंजा राज आहे, तूं बादशाह आहीं नांगनि जो, नांग असांजा इंसान कई डंगे मारे छॾिया अथनि, उन्हनि पंहिंजे लश्कर खे सम्झाए त सही न, इंसान अशरफुल मखलूकात आहे, हेॾो था अचनि त डंगो हयूं मारियूं था वञनि, हेॾो अचनि था मारियूं था वञनि, ख़ल्क़ ख़ुदा जी मारे छॾी अथनि। पोइ नांगनि जे बादशाह माण्हुनि जी दांह ॿुधी पंहिंजे नांगनि खे घुरायो, चई बाबा तव्हां माण्हुनि खे मारियो था, ॾंगियो था, इहो सुठो कमु न आहे, न ॾंगींदा कयो। हुननि चयोसीं तव्हांजो हुकुम आहे, तव्हांजा बादशाह आहियो असांजा। पोइ नांगनि ॾंगण छॾे ॾिनो। उन साल वरी घणा नांग मुआ, जो कंहिंखे न ॾंगिनि, न पंहिंजो शूको फूको कनि, न करो खणनि, जेको ॾिसे लठणी मारे विझे, जेको ॾिसे नांग खे लठणी मारे विझे। ॾाढा नांग मुआ। ॿिए साल ते वरी नांग दांह खणी आया पंहिंजे बादशाह वटि, साईं तो झलियो त न ॾंगियो, हाणे असां ॾंगिणो छॾे ॾिनो आहे, माण्हुनि मारे असां नांगनि जा लाह कढी छॾिया आहे, तबाह थी वियासीं असां। त नांगनि जे बादशाह चयोड़े त मूं तव्हांखे चयो त ॾंगिजो न, मूं ईअं त तव्हांखे कोन चयो त शूको फूको ई न कजो, केॾी महिल कर मथे खणी पोइ शूको फूको त कयो हा न, ॾंगियो न हा पर शूको फूको त कुझु हुजे हा न। सम्झो था? त इहो थोरो घणो शूको फूको बि फ़क़ीरनि खे, आम माण्हुनि खे, सभिनी खे ज़रूरी आहे। थोरी घणी कावड़ बदन में हुजे जेका शरीयत जे दायरे जे अंदरि आहे त इहा ज़रूरी आहे।
गैर शरई कम ॾिसे त उनखे ते गुस्सो अचे, कावड़ अचे, उन्हनि खे तंबीह करे, फरमाइश करे, इहा कावड़ सुठी शइ आहे। पर जेकॾहिं घणी कावड़ थी वञे, हद खां कावड़ वधी वञे, जीअं लूणु घणो थी वञे त इहो ॿोड़ ज़हर थी वेंदो, माण्हू खाई न सघंदो, खाईंदो त नुक़सानु थींदो। जे घणी कावड़ थी वई न त पोइ इहा वरी माण्हू जे लाइ दीन ईमान जो नुक़सानु आहे। पोइ इहे झगड़ा फसाद लड़ायूं दंगा खून रेज़ियूं क़त्ल सभु कावड़ मुंहुं त थियनि था। दुनिया में जेतिरा बि झेड़ा आहिनि न उन्हनि जो पेरो खणंदो त तव्हांखे इहा निभागी कावड़ विच में नज़र ईंदी। हर झेड़े जो तव्हां पेरो खणो तव्हांखे अध में कावड़ नज़र ईंदी। झेड़नि झगड़नि जो बुनियाद छा आहे? कावड़। तंहिंजे करे घणी कावड़, अजाई कावड़ ऐं साईं मुंहिंजा हद खां वधीक कावड़ रखणु या नुक़सानकार आहे। थोरी घणी ज़रूरत वारी कावड़ हुजे, बाक़ी पंहिंजे पाण ते कंट्रोल रखे, घणी कावड़ खां पाण खे बचाए। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो त भलो माण्हू उहो अथव जंहिंखे देर सां कावड़ अचे ऐं जल्दी लही वञे। इहो भलो माण्हू, कावड़ अचेसि पर देर सां ऐं लहे वरी जल्दी। ऐं बुछड़ो माण्हू उहो अथव जो जल्दी कावड़ अचेसि देर सां लहेसि। कावड़ बसि हीअं चप ते रखी आहे, यकदमि कावड़जी वेंदो, हीअं उभो थी वेंदो। वरी कावड़ जो चढ़ेसि त ॾींहं गुज़री वञनि, हफ़्ता गुज़री वञनि, साल गुज़री वञनि, कावड़ ई न लहेसि, अंदर में ज़ंग विझूं वेठो आहे। इहो बुछड़ो माण्हू। भलो माण्हू केरु आहे? देर सां कावड़ अचे ऐं जल्दी कावड़ लही। हबीबन करीमन फरमाया अग़्दिब कमा यग़्दिबुल बशर, मां मुहम्मद बि कावड़ बो आहियां। जीअं आम माण्हुनि खे कावड़ ईंदी आहे, मूं मुहम्मद खे बि ईअं कावड़ ईंदी आहे। फरमाईंदा मूंखे बि कावड़ ईंदी आहे, पर मां पंहिंजे ज़ाती गर्ज़ ते न कावड़ बो आहियां। शरीयत जे ख़ातिर, अलाह जे ख़ातिर, रब जी रज़ा जे ख़ातिर कावड़ ईंदी आहे। ऐं साईं जन फरमाया जल्दी कावड़ मुंहिंजी लही। कावड़ खे अंदर में सांडे संभाले रखियो वेठो हुजे, सालनि ताईं उहा कावड़ सीने में रखियो वेठो हुजे, इहो माण्हू सुठो न आहे। अलाह ताला जल शानो शल असांखे सही रस्ते ते हलण जी